हाँ मुदस्सिर छा पे पढ़ाएंसि? जी एलसीएम जो सेखारियांसि। एलसीएम। हाँ छा लिखियो थी ॿुधाए पहिरियां? 8/6 + 6/12। एलसीएम स्टैंड्स फॉर व्हाट? जी टीचर। एलसीएम स्टैंड्स फॉर व्हाट? इन जो 6/12। न एलसीएम हे जेको एलसीएम लिखियल आहे एल सां छा आहे, सी सां छा आहे, एम सां छा आहे? इहो खबर न। हलो इहो पुछा कजांइ, ख़बर हुजणु खपे न। जी सर। हमेशा नंढी टेबल खणंदासीं जेकी लाइन में लॻे। हितां 2 जी टेबल खणंदासीं 2 1 2 2 2 4। एॾो तकड़ि ॿुधाईंदुसि काॾां सम्झंदो? पहिरियां पहिरियां स्टेप ॿीहर ॿुधाएसि। जी सर। हितां हाणे जेको बि हुजे बुक में ते जहिड़ो बि हुजे त पोइ हमेशा हेठां जी एलसीएम कढबी। हितां जी हेठां जी प्लस बी माइनस बी। अगरि हे साॻियो ई हुजे त उहो साॻियो ई हिते लाइ ईंदासीं। ऐं साॻियो न हुजे त पोइ छा कबो? जी साॻियो न हुजे त पोइ छा कबो? पोइ एलसीएम कढबो। हा ठीकु आहे। 2 जी नंढी टेबल खणंदासीं 2 जी। माना नंढी नंढी टेबल खां शुरू करिणो आहे, ठीकु आहे, 2 खां। हा 2 3 द 6 वरी हिते ॿिटी 6 2 3 द 6 थो चवे न हे, हू त चए इंग्लिश में, तूं छा चवंदे? ॿिटी 6। घणा दफ़ा छहनि ते 3 दफ़ा खोड़ो लॻो ॿिनि जो? ॿिनि जो 3 दफ़ा लॻो। हा 12 ते 6 दफ़ा लॻो। हा। हिते आयो वरी खणंदासीं 3 जी टेबल। हिते 3 1 द 3 सर 2 लॻंदो था। 3 ते किथे लॻंदो? हलो हलो ठीकु आहे कर। वरी 3 2 द 6 वरी 2 जो खणंदासीं 1 जो 1 ईंदो वरी 2 1 द 2 आंसर आयो 1 आयो 2 मल्टीप्लाई 3 मल्टीप्लाई 2 2 3 द 6 6 2 द 12 हिते लाइन 12 6 2 द 12 ये 6 to the 12 ॿुधाएसि न, छा थो करें इहो ॿुधाएसि न वरी। सभी खां 12 हा 12 हिते हिन सां डिवाइड कंदासीं 2 ॿिका 12 हिते वरी ॿिनि खे हिन सां हो कंदासीं डिवाइड न खोड़ो कंदासीं। टेबल टेबल मल्टीप्लाई कर, ज़रब कबो। ज़रब कबो। 8 ॿिका 16 हिते 16 ईंदो वरी प्लस कंदासीं। प्लस करे वरी 1 12 12 न 1 12 12 हिकु टेबल लॻो वरी 6 1 छिका छिका न 1 छिका छिका बसि हिते 6 ईंदो। हिकु दफ़ो हूंदो न हिते हिकु दफ़ो लॻो हिकु दफ़ो पोइ हिते हिनखे प्लस कंदासीं। प्लस 16 में 6 प्लस 22 सही आहे। 22 12 वरी हिते वधे थो न उहो न्यूमरेटर। हे वॾो हुजे त पोइ डिवाइड कंदासीं, अगरि हे नंढो हुजे त बसि इहो ई रखंदासीं। हे नंढो आहे हे 12 आहिनि हे 22 पोइ हिन करे हिनखे डिवाइड कंदासीं। 22 खे 12 सां 1 12 12 वधी थो वञे त हिते 1 12 12 हिकु दफ़ो लिखंदासीं। ॿिनि मां 2 वियो 0 ॿिनि मां 2 विया 0 ऐं ॿिनि मां 1 वियो ॿिनि मां 1 हिकु हिते छा लिखंदासीं 1 फुल 10/12 इहो आयो आंसर। सम्झ में आयो? यस सर।